ख़बर शामिल कंदासीं तलार मां रिपोर्टर मोहम्मद हनीफ़ मलाह, असिस्टेंट कमिश्नर गफ़ूर मलाह ऐं मुख़्तियारकार आसिफ़ रज़ा सूमरो पारां शहर जे मुख़्तलिफ़ मुनाफ़े दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवायूं ऐं हज़ारें रुपया मौक़े ते ॾंड वसूल कयो वियो। जॾहिं त शहर जे मुख़्तलिफ़ दुकाननि तां चेकिंग दौरान एक्सपायरी डेट सामान बरामद थियण ते दुकानदारनि खे वार्निंग ॾींदे चयो त शहरियुनि जी शिकायत ते मुख़्तलिफ़ दुकाननि ते वधीक रेट वठंदड़ फ्रूट फ़रोश ऐं सब्ज़ी जे दुकाननि समेत शहर जे मुख़्तलिफ़ दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवायूं शुरू कयूं वयूं आहिनि। शहर में खाधे पीते जे सामान जा अघ दुकानदार मनपसंद रेट मुक़ररु करे शहरियुनि खे लुटीनि पिया, इहो हरगिज़ बर्दाश्त कोन कंदासीं। तलार जा समूरा दुकानदार पंहिंजो जाइज़ मुनाफ़ो रखनि। खंडु, गिहु, दाल, चांवर, अटो ऐं ॿियनि शयुनि जा रेट वधीक वठंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि जेल हवाले कयो वेंदो। हथरादू महांगाई कंदड़ दुकानदार बासर छो न हुजे, कार्रवाई अमल में आणिबी। शहरियुनि जी जाइज़ शिकायत लाइ हिकु सेल मुक़ररु कंदासीं, जंहिंसां शहरियुनि खे लाभ हासिलु थींदो।